नाज़रीन मिरपो ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं जीअं असां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधायो त मिरपो ख़ास ज़िलो ऐं उते अमन अमान जी सूरत हाल, उते तइलीम जी सूरत हाल या उते जा मसइला असांजा सभई रिपोर्टर जेके हुआ वीडियो लिंक ते उन खां अलावा असां जेके ॿिए ब्यूरो टाइम में सांगड़ जी सूरत हाल ॿुधायो। मगर अॼु ताईं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलां त मिरपो सॼी सिंध जीअं मिरपो ख़ास डिवीज़न जेको आहे इहो बि उते खोड़ सारा मसइला जी पहिरियों मसइलो आहे तोखे मिरपो ख़ास जो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिरपो ख़ास शहर में वधि खां वधि मेन मसइलो जेको इंक्रोचमेंट आहे। असां इहो तव्हांखे ॿुधायूं त हुतां जा जेके पार्क ख़तमु, हितां जा जेके तइलीमी इदारा आहिनि उहे तबाह आहिनि। त मिरपो ख़ास में कुझु अरसो पहिरीं जेको आहे कमिश्नर डिविज़नल कमिश्नर जेको आहे शफ़ीक अहमद मैसर पारां इंक्रोचमेंट लाइ हिकु गॾिजाणी बि कई। उन खां पोइ कुझु कार्रवाई करे मिरपो ख़ास सिविल हॉस्पिटल जे भर पासे वारा जेके रोड रस्ता जेके ख़ाली कराए जेके इंक्रोचमेंट करे वेठा उनखे त हटायो। मगर हिन वक़्तु बि सॼो शहर इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहे। जॾहिं तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलो चांदनी चौक खां जेको मिरपो ख़ास शहर वासियुनि लाइ हिकु वॾो बहितरीनु हिकिड़ो पार्क हो, मगर अॼु उते जेके ताश खेॾण वारा वेठा आहिनि या उते गैरेजूं क़ाइमु थियूं आहिनि या उते गाॾियूं बीठियूं आहिनि, उनजे भर पासे इलाइक़नि जे जेके उन चांदनी चौक जे भर में हिकु जेको ईदगाह आहे उते कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि। एतिरे ताईं ते उठ गाॾियूं बीठियूं आहिनि, भूअनि जो वापारु हले पियो। उन खां अलावा उते गैरेजूं क़ाइमु थियूं आहिनि, मगर उते जो जेको ईदगाह आहे उहो टोटल गटर में भरियल आहे। ऐं उतां जो जेको बि शहर जो गंदो पाणी या उन इलाइक़नि जो गंदो पाणी उन गटर लाइन ग्राउंड में अचे थो। जॾहिं त उते जे इलाइक़े वासियुनि खोड़ सारा एहतजाज बि कया आहिनि। उते जे ॿारनि जा मसइला आहिनि जेके रांदि खेॾणु वञनि था, मगर उते का बि अहिड़ी सहूलियत कोन्हे। जॾहिं तव्हांखे असां इहो बि ॿुधायूं त मिरपो ख़ास जा जेके बि माण्हुनि जा तफ़री गाहूं बिल्कुलु कोन्हनि। गुलिस्तान बल्दिया सिर्फ़ु हितां गुलिस्तान बल्दिया हिकु आहे जिते ताज़ो हींअर जेका गुलनि जी नुमाइश लॻी, जंहिंमें डिविज़नल कमिश्नर शफ़ीक अहमद मैसर पारां उनजो इफ़्तिताह थियो। अॻूणी MP साणसि गॾु हुई, हितां जो डिप्टी कमिश्नर, हितां जो जेको SSP समेत हितां जे ज़िले इंतिज़ामिया एजुकेशन जा ऑफिसर या शहरी वॾे तइदाद में गॾु हुआ। मगर उन पार्क जी तव्हांखे असीं इहो ॿुधायूं पार्क मुकमल जेको तबाह लॻो पिया। इंतिज़ामिया जी बेध्यानी, TMA में करोड़नि रुपयनि जी करप्शन अचे थी, ख़बर न केॾां थी वञे। पार्किंग जो को बि अहिड़ो कोन्हे। जॾहिं त नज़ीर हुसैन पार्क आहे उते सिर्फ़ु कुझु माण्हू वेंदा आहिनि, बाक़ी जेके बि मिरपो ख़ास जा पार्क रोड रस्ता मुकमल तबाह लॻिया पिया आहिनि। उन खां अलावा ज़िले जी तव्हांखे ॿियो बि ॿुधाईंदा हलूं, टंडो जान मोहम्मद इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहे। उन खां अलावा डिगड़ी आहे या जुडो आहे, उन खां अलावा जेको नवकोट आहे हिते रोड रस्तनि ते दुकाननि वारनि पारां दुकानूं ठाहे छॾियूं आहिनि, सभु कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾियूं आहिनि। वरी हितां खां जेकॾहिं असां निकिरूं था त मिरपो ख़ास सांगड़ वेंदे सांगड़ जा रोड रस्ता मुकमल तबाह लॻा पिया आहिनि। केर बि अॼु ताईं को ध्यानु कोन थो ॾिए। चूंडियल नुमाइंदा अचनि था त मगर सिर्फ़ु वोटनि जे टाइम उते वञनि था। उन खां अलावा केर बि उते ध्यानु ॾियण वारो कोन्हे। रोडनि ते खॾा खुॿा लॻा पिया आहिनि, केतिरियूं गाॾियूं उते कल्टी थियूं आहिनि। हितां जे माण्हुनि खे मिरपो ख़ास जेकॾहिं सांगड़ वञनि था या सांगड़ जा माण्हू हेॾां अचनि था उनखे वॾी परेशानी आहे। उन खां अलावा असां तव्हांखे ॿुधायूं 2011 में जेको मिरपो ख़ास में वॾी तेज़ बरसाति आई, जेके पूरे मिरपो ख़ास डिवीज़न जेको हेडक्वाटर जो शहर आहे उते हितां जेकॾहिं असीं वञूं था डिगड़ी खां नवकोट ताईं मुकमल रोड रस्ता बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि, माण्हुनि खे वॾी परेशानी आहे। उन खां अलावा हितां खां जेकॾहिं सांगड़ वञिजे त हुते जा बि रोड रस्ता तबाह आहिनि। उन हवाले सां हिन वक़्तु जेको असां मिरपो ख़ास ब्यूरो टाइम में उमरकोट ज़िले जी सूरत हाल मालूम करण लाइ उतां जे रिपोर्टरनि खे वीडियो लिंक ते मौजूदु वीडियो लिंक ते खयो आहे। उन हवाले सां अचो त उतां जे जेको असांजो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहे अली मुराद दल, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो छा चवणु आहे उतां जी सूरत हाल बाबति, छा थो वधाए। त वीडियो लिंक ते हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे अली मुराद दल। अली मुराद, उमरकोट ज़िले जी आबादी केतिरी आहे, केतिरा तालुका आहिनि, तरक़ियाती कमनि बाबति ॿुधाइजो, थिया आहिनि या न, कहिड़ा मसइला आहिनि उते जे माण्हुनि सां? जी नज़ीर, उमरकोट जेको सिंध जो हिकिड़ो तारीख़ी ज़िलो आहे, उमरकोट जी तारीख़ी ऐं क़दीम लिहाज़ सां वॾी अहमियत आहे। उमरकोट ज़िले में हिन वक़्तु 4 तालुका आहिनि ऐं पुराणे रेवेन्यू रिकॉर्ड मूजिबि हिन जूं 27 यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं उमरकोट ज़िले जी आबादी लॻभॻि तक़रीबन कोई 11 लख जे क़रीब आहे। उमरकोट जे मसइलनि जे हवाले सां उमरकोट में जेके बुनियादी शयूं आहिनि जिन में तरक़ियाती कम जेके आहिनि या हीअं खणी चइजे त को मेगा प्रोजेक्ट उमरकोट में न शुरू थी सघियो आहे। उमरकोट में मसइलनि ॿियनि सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु उमरकोट में बि बेशुमार लातादाद मसाइल आहिनि जिन में मूं तव्हांखे ॿुधायो त डेवलपमेंट जेका आहे उमरकोट शहर जा या उमरकोट शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हुजनि या उमरकोट शहर जा जेके ॿियनि ज़िलनि सां मिलाईंदड़ जेके रोड रस्ता हुजनि उहे सभु टुटल फुटल आहिनि। उते इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे ऐं वरी बदकिस्मती सां इहो आहे त उमरकोट में जेके असांजा उते जा जेके इंतिज़ामिया आहे या जेके उते जा जेके ज़िमेदार आहिनि उन्हनि बि हिन शइ ॾांहुं तवजो न ॾिनी आहे, जंहिंजे करे उमरकोट जेको क़दीमी लिहाज़ खां जेको मशहूरु हो उहा पंहिंजी हैसियत जेका आहे उहा विञाए पियो। ऐं उमरकोट में हेल्थ ताईं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अञा ताईं उमरकोट में को बि मेगा प्रोजेक्ट न आहे। हिते उमरकोट में
पीअण जे पाणी सां गॾु उमरकोट में एजुकेशन सां गॾु उमरकोट में जेको मेन जेको मसइलो आहे उमरकोट में बुनियादी सहूलियत जे हिसाब सां गैस जी जेका फ़राहमी आहे उहा बि न आहे। उमरकोट में का वॾी यूनिवर्सिटी बि न आहे, उमरकोट में को कैडेट कॉलेज बि न आहे। त इन हवाले सां उमरकोट में खोड़ सारा मसइला आहिनि, पर उमरकोट जा जेके शहरी आहिनि या जेके बाशहूर माण्हू आहिनि उन्हनि जो वधि में वधि जेको मुतालबो रहियो आहे त उमरकोट में डेवलपमेंट कराई वञे, उमरकोट खे सिंध जो मॉडल ज़िलो बणायो वञे, उमरकोट जा रोड रस्ता, उमरकोट शहर जूं गलियूं जेके आहिनि उहे ख़ूबसूरत बणायूं वञनि, उतां जो जेको ड्रेनेज जेको सिस्टम आहे उनखे बहितर कयो वञे। पर अञा ताईं उहो उमरकोट जी साॻी सूरत हाल आहे। ऐं उमरकोट जो को बि ईअं सम्झो त हेल ताईं को वाई वारिस न थी सघियो आहे। ऐं उमरकोट में जेके पुठियां जेके पीपल्स पार्टी जा जेके पंज सालनि जो जेको दौरु हो उन में वॾियूं उमेदूं हुयूं उन्हनि माण्हुनि खे, छाकाणि त उमरकोट ज़िलो हिकु लिहाज़ खां पीपल्स पार्टी जो क़िलो करार ॾिनो वियो हो। जंहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ख़ुदि उमरकोट में आई हुई, उन पाण हिते अची हितां जे माण्हुनि सां मुखातिब थी हुई ऐं उन्हनि माण्हुनि खे सहूलियतूं ॾियारण जूं, हिन ज़िले खे तरक़ी ॾियारण जूं जेके ॻाल्हियूं कयूं, जेके वाइदा कया हुआ, उहो उन जी वफ़ात खां पोइ, उन जी शहादत खां पोइ पीपल्स पार्टी जी हुकूमत आई। उन हुकूमत जो जेको पीरियड हो, जेको पावरफुल पीरियड हो, उहो बि गुज़री वियो। पर हिते का बि अहिड़ी मेगा जेको प्रोजेक्ट आहे या मेगा जेका डेवलपमेंट आहे उहा अञा ताईं न थी सघी आहे। जी नज़ीर। अली मुराद, उमरकोट शहर जेको ज़िले जो हेडक्वार्टर जो शहर आहे, उते हेल्थ जो भला कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि माण्हुनि लाइ? जी हाँ, उमरकोट शहर में सेहत जूं सहूलियतूं त बिल्कुलु ज़ीरो आहिनि, बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहिनि। छाकाणि जो उमरकोट शहर उमरकोट ज़िले जो हेडक्वार्टर वारो शहर आहे ऐं उन हेडक्वार्टर वारे शहर जी सूरत हाल इहा आहे त उते जेका सिविल अस्पताल क़ाइमु आहे उनखे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जो दर्जो न आहे मिलियल। ऐं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जे दर्जे खां सवाइ हू तालके हेडक्वार्टर अस्पताल जे दर्जे सां अॼु ताईं हली रही आहे। हिन वक़्तु ताईं उहा बिल्डिंग अस्पताल उहा तालका हेडक्वार्टर जे दर्जे सां हली रही आहे, पर उन वटि बिल्डिंग अञा ताईं उहा तालका हेडक्वार्टर वारी बि न आहे। उहा हिकिड़ी रूरल डेवलपमेंट जेकी बिल्डिंग आहे उन में उहा बी कैटेगरी हिकिड़ी बिल्डिंग में उहा सिविल अस्पताल हलंदड़ आहे। उन सिविल अस्पताल में असां रोज़ु वेंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं उते मरीज़ उमरकोट ज़िले जा 4 ई तालकनि सां गॾोगॾु थरपारकर जो जेको छाछरे वारो बेल्ट आहे उहो पिणु उहे उतां जा माण्हू पिणु उन अस्पताल में अचनि था। ऐं अस्पतालनि में असां ॾिसंदा आहियूं डेली जी जेका 400 खां 500 मरीज़नि जी तादाद में OPD हूंदी आहे, पर उते डॉक्टरनि जो वॾो फुक़दान आहे। कंहिं बि स्पेशलिस्ट डॉक्टर जी अञा ताईं मुक़ररी न थी सघी आहे। उते दवाउनि जी वॾी खोट रहे थी, अक्सर करे माण्हुनि खे उतां खां दवाऊं जेके आहिनि ॿाहिरां खां वठणियूं पवनि थियूं, सरकारी दवाऊं बि उते नथियूं हुजनि। उन सां गॾोगॾु उमरकोट सिविल अस्पताल में एक्सरे जी मशीन गुज़िरियल अलाए केतिरनि सालनि खां, गुज़िरियल 8-7 सालनि खां माण्हू कुकू कंदा रहनि था, मीडिया ते अची रहियो आहे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे दरख़्वास्तूं कयूं वियूं आहिनि, पर अञा ताईं उहा सिविल अस्पताल में एक्सरे जी मशीन न लॻी सघी आहे। सिविल अस्पताल में जेका गुंजाइश आहे हू डेली इंडोर जे जेके मरीज़ आहिनि उहे डेली 70 खां 80 उन्हनि जो जेको तादाद हूंदो आहे, पर उते उमरकोट अस्पताल में उहा बिल्डिंग न हुजण जे करे, गुंजाइश न हुजण जे करे उहे मरीज़ उन्हनि खे बेड नथा अलाट कया वञनि। उहे मरीज़ अस्पताल जे विरांडनि में या उते गेट ते ॿाहिरि ऐं कुझु ई वक़्तु पहिरीं हींअर उमरकोट में जाम अहिड़ा वाक़िया थिया आहिनि, पर कुझु वक़्तु पहिरीं हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो आहे जो उमरकोट शहर में जेको हेॾो वॾो शहर आहे, उनजी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल आहे, उते का सर्जरी वारी का डॉक्टराणी का लेडी डॉक्टराणी मौजूदु न आहे, ॿारनि जो कोई स्पेशल डॉक्टर मौजूदु न आहे। उते गुज़िरियल ॾींहुं उते हिकिड़ी माई जेका आहे उन डिलीवरी थी आहे उते गेट अस्पताल जे गेट ते। त हाणे इन खां इन ॻाल्हि में अंदाज़ो लॻाए सघो था त उमरकोट सिविल या उमरकोट में सिहत खाते जी जेका कारकर्दगी आहे उहा छा आहे, सिहत जूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। उमरकोट ज़िले में जेके बि सिहत जा जेके सेंटर आहिनि, BHUs आहिनि, उन्हनि में बिल्कुलु ईअं ई आहे, उन्हनि खे ताला लॻा पिया आहिनि ऐं उते जेको सो का बि डॉक्टर या को मेडिसिन का बि सहूलियत न आहे। माण्हू जेको मजबूर थी पोइ उते जेके प्राइवेट डॉक्टर आहिनि, जेके अताई डॉक्टर आहिनि, उन्हनि जे हवाले थियनि था। ऐं असां ॾिसंदा आहियूं त खोड़ सारा जेके वाक़िया थींदा आहिनि उहे अताई डॉक्टरनि जा शिकार माण्हू फोत थींदा रहनि था, पर हिन वक़्तु ताईं अञा ताईं उनजो कंहिं बि नोटिस न आहे वरितो ऐं सिहत में को बि सुधारो न अची सघियो आहे। जी अदा। अली मुराद, समाजी बुरायूं कहिड़ियूं आहिनि ऐं उते जे पुलिस जो किरदारु छा आहे, अमन अमान जी सूरत हाल बाबति ॿुधाइजो। जी, उमरकोट में समाजी बुरायूं मुंहिंजे ख़्याल में आऊं पूरे तरीक़े सां ॻणाए कोन सघंदुसि, छाकाणि जो टाइम घटि आहे हिन प्रोग्राम जो। एतिरियूं समाजी बुरायूं आहिनि उते मंशियात आम आहे। मंशियात ईअं सम्झो उते जीअं शहरनि में, जीअं आम शहरनि में जीअं खंडु चांहि या जीअं गिहु अटो मिलंदो आहे, ईअं उमरकोट में मंशियात आहे। उमरकोट शहर में शराब जो विकिरो, शराब उहो चाहे देसी हुजे या विलायती शराब हुजे, शराब जो विकिरो सरेआम थी रहियो आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे। ऐं मेन जेके पावरफुल जेके धुरियूं आहिनि या चइजे जेके रोकण वारियूं जेके हिन जी ज़िम्मेदार धुरियूं आहिनि, उहे हिन जी सरपरस्ती करे रहियूं आहिनि। उमरकोट में चर्स, शराब
या ये जेके मंशियात में जेके शयूं अचनि थियूं इहे सरेआम विकिरो थियनि पियूं ऐं सभिनी खे ख़बर आहे। उमरकोट में समाजी बुराइनि जो एॾो तज़ाब आहे ऐं उमरकोट में फहाशी जी बि वॾी हिकिड़ी लानत पियल आहे। इंतिहाई शर्मनाक इहा ॻाल्हि आहे असां माण्हुनि जे लाइ त असांजा जेके हितां जा माण्हू आहिनि उहे इन्हनि शयुनि ते नोटिस नथा वठनि ऐं इन्हनि मंशियात ऐं फहाशी खां अलावा जुआ बि थींदी आहे हिते। जुआ असां ॾिसंदा आहियूं आकड़ा पर्ची वारा शाही बाज़ार जे विच में दुकानूं खोले वेठा आहिनि, पंहिंजी दुकान था हलाइनि पिया, केरु बि उन्हनि खे कुझु कोन थो चए। ऐं इन्हनि बुराइनि जे करे पोइ उमरकोट शहर में उमरकोट में जेका अमन वारी सूरत हाल आहे उहा बिल्कुलु ख़राबु थींदी पई वञे। उमरकोट जेको सिंध में पुरअमन ऐं मज़हबी हमामगी जे करे मशहूरु हो, अॼु उहो उमरकोट ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। उतां जा जेके अक्सर जेके हिंदू माण्हू आहिनि, जेके वापारी आहिनि, जेके कारोबार करे सरकार खे टैक्स ॾियनि था, उन्हनि खे उते सिक्योरिटी नाहे मिलियल। ऐं ताज़ो ई जेको हाणे वॾो वाक़ियो थियो हीरालाल ऐं अशोक खे क़तलु कयो वियो हिते बदअमनी आहे, इंतिहाई बेचैनी आहे, पर अञा ताईं हिनखे कंट्रोल करण जे लाइ का बि धुर न आयो थी। ऐं हितां जे जेके माण्हुनि जो अक्सर इहो मुतालबो हुजे थो त ॿियो सभु कुझु नथा कराए सघो त घटि में घटि उमरकोट जो अमन त जेको आहे उहो वापसि कराए सघो था। जी नज़ीर। महिरबानी अली इमरान। नाज़रीन, तव्हां अली इमरान जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया त हुनजो इहो चवणो त हिते का बि हेल्थ जी सहूलियत कोन्हे। हुतां जा जेके माण्हू परे परे खां अचनि था उहे परेशान थियनि था, मगर हुते इस्पतालूं जेके आहिनि रेफर सेंटर ठहियल आहिनि, को बि हुतां जी जेका इंतिज़ामिया या चूंडियल नुमाइंदा तहरीक नथा वठनि। जॾहिं त हुनजो इहो चवणो त बदअमनी आहे, मंशात सरेआम आहे, उन खां अलावा जेका इंक्रोचमेंट आहे, मगर हुतां जे इंतिज़ामिया या हुते जा चूंडियल नुमाइंदा को बि तहरीक नथा वठनि। जॾहिं त तव्हांखे असीं इहो ॿुधाईंदा हलूं त उमरकोट खे जेके नंढा वॾा जेके शहर बि लॻनि था, जीअं गुलाम नबी शाह लॻे थो, ऐं उन खां अलावा ढोरो नारो लॻे थो, या उन खां अलावा खोखड़ा पारे इलाइक़ा लॻनि था, उते असां पाण वञी हुते सिंटी पारां सर्वे कई आहे, उते असां ॾिठा आहिनि उते जे माण्हुनि जा न रोड न रस्ता आहिनि, अहिड़ा माण्हू खोड़ सारा परेशानी में आहिनि। हुननि जो इहो चवणो त हिते सिर्फ़ु चूंडियल नुमाइंदा असांखे इलेक्शन में ईंदा आहिनि, इलेक्शन खां पोइ ईंदा ई कोन्हनि। सॼी सिंध जीअं अची ॿियनि सिहत जूं सहूलियतूं किथे बि कोन्हनि, इहा साॻी सूरत हाल जेका अली मुराद ॿुधाए रहियो त उमरकोट में का सिहत जी सहूलियत कोन्हे। मगर तव्हांखे ॿुधायां त उमरकोट समेत मिरपुकाज़ में बि का सिहत जी सहूलियत कोन्हे। जॾहिं असां सांगड़ वियासीं उते जा बि का सिहत जी सहूलियत कोन्हे। हुतां जे माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल कई, हुननि जो चवणो त सिहत में करोड़ रुपयनि जा फंड अचनि था, मगर इहे जेके करप्शन जे वर था चढ़नि, हुतां जे माण्हुनि सां को बि मसइलो को बि माना हुन ते ध्यानु नथो ॾिनो वञे। जेकॾहिं को मरीज़ अचनि था उन्हनि खे हैदराबाद या कराची रेफर थो कयो वञे। खोड़ सारा अहिड़ा मरीज़ आहिनि जिन वटि किरायो भाड़ो कोन्हे, मगर उते वीचारा तड़पंदा रहनि था। मगर इंतिज़ामिया जी बेध्यानी या सिहत खाते जी बेध्यानी सबबु उन्हनि खे को बि जेको आहे सिहत में को बि उन्हनि खे फ़ाइदो नथो मिले, न ई को उन्हनि जो बहितर नमूने इलाज थो थिए। नाज़रीन, हाणे थियो आहे वक़्तु नंढड़ी साई जो, वठूं थासीं नंढड़ी साई। नाज़रीन, नंढड़ी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। हाणे तव्हां उमरकोट तालुके जी जेका आहे उते जे जेका सॼी अली मुराद तव्हांखे ॿुधाए रहियो त उमरकोट शहर ऐं उनजे भरपासे इलाइक़नि में जेके मसइला थिया आहिनि। हाणे असां सां गॾु वीडियो लिंक ते आहे तालका सामारो जो जेको सिंध टीवी जो रिपोर्टर ॾातर सेड़ो, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। हुन खां पहिरीं असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं तालके सामारे में जेकॾहिं माण्हू हितां खां मिरपो ख़ासि खां कोट गुलाम वञे थो, कोट गुलाम खां जेकॾहिं सामारे वञूं था, उते जे रस्तनि जी अहिड़ी हालत लॻी पई आहे, बिल्कुलु रोड रस्ता बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि। साॻी शहर जी सूरत हाल आहे जी ॿियनि शहरनि जी सूरत हाल आहे, मगर हुतां जी इंतिज़ामिया या को बि ध्यानु कोन पियो ॾिए। में ठीका थियनि था, मगर उन बावजूदि करप्शन जे वर ते चढ़ियो वञनि या ठेकेदार रोड ठाहिनि कोन था, अहिड़ो मटीरियल इस्तेमालु कनि था, मगर चूंडियल नुमाइंदनि जो को बि हुते ध्यानु वग़ैरह न आहे। जंहिंजे करे हुतां जी सूरत हाल बाबति असांखे हींअर ॿुधाईंदो ॾातर सेड़ो, हुन सां पोइ ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। ॾातर, सामारे तालुके जा अहम मसइला कहिड़ा आहिनि, तरक़ाती कम थिया आहिनि या न? जी नज़ीर, सामारे तालुको जेको सामारो शहर जंहिंखे शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में बि सुर सारंग में ज़िक्र कयो आहे, जेको कंहिं वक़्त ते त हिकु ख़ुशाब ऐं शादाब इलाइक़ो लिखियो वेंदो हो, पर हिन वक़्तु जेका सामारे जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई गंभीरता वारी आहे। सामारे जो जेको सूरत हाल आहे उहा हिन टाइम ते चौ तरफ़ वीरानी ऐं जेको आहे सो तमामु हिकिड़ा अहिड़ा मंज़र तव्हांखे नज़र ईंदा जेको शायदि सिंध में कंहिं हंधि बि नज़र तव्हांखे न अचनि। सामारे शहर जा जेके अहम मसइला आहिनि उहो जेको आहे सो सामारे जी सफ़ाई सुथराई, जेका हर शइ जी जेके ख़ूबसूरती जो जेको ॾेख ॾियणु लॻे, उहो शहर जेको आहे सो हींअर खंडरात जे वर चढ़ियल आहे। सामारो जूं उहे बिल्डिंगूं जेके तव्हांखे हींअर बि तव्हां वञी ॾिसंदो त उहे जेके वाणियुनि जी जेका हितां खां भाॼ थी हुई, जेका पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जो डिवाइडेशन थियो, उन टाइम जी जेके बिल्डिंगूं आहिनि उहे उन टाइम जे त ख़ूबसूरती जो ॾेख ॾियनि थियूं, पर हिन टाइम ते जेको आहे सो उहो शहर हिकिड़ो खंडरात जो ॾेख पियो ॾिए। सामारे शहर जा जेके अहम मसइला आहिनि, हिते हद अखियुनि जो तमामु घणो आज़ार आहे। सामारे शहर
जो गलियूं जेके आहिनि से मुकमल तौर ते जेको आहे सो बाअसर माण्हुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो रुकावटूं विझी बंदि कयूं वयूं आहिनि। सामार शहर जो जेको रोड आहिनि चौतरफ़ सामार शहर जा जेके मुख़्तलिफ़ 5 रोड लॻनि था, सामारो मीरपुर ख़ासि रोड, सामारो जुडो रोड, सामारो पिथोरो रोड ऐं सामारो उमरकोट रोड, उन्हनि जी हालति बि तमामु घणी ख़राबु आहे। 2011 में जेको सैलाब आयो हो उन खां पोइ उन्हनि ते का बि जेको आहे सो कमकार न थी सघियो आहे। उन रोडनि जी जेका हालति आहे उन्हनि तां रोज़ाने हज़ारनि जे तइदाद में गाॾियूं गुज़रनि थियूं ऐं ट्रांसपोर्टरनि जा जेको आहे सो उते हमेशह दाऊं रहनि थियूं, एजाज रहनि था त रोड ठाराए वञनि, पर अञा ताईं को जेको आहे सो रोडनि जी बि का जेका मरम्मत चई सघे उहा कोन कराई वई आहे। हींअर कुझु टाइम अॻु में जेको आहे सामारो उमरकोट रोड जी कुझु जेका मरम्मत थी आहे उन जो बि के बाअसर माण्हू वटि ठीको उन जे करे जेको आहे सो उन रोड जी बि हालति तमामु घणी ख़राबु आहे। उन में वॾा वॾा खॾा लॻल आहिनि ऐं चयो थो वञे त उन खां 40 लख जो जेको आहे सो उहो को ठीको हो के बाअसर माण्हू वटि, पर उहो अञा ताईं जेको आहे सो ईअं मसलतुनि जे वर चढ़ियल आहे। अञा ताईं उन ते जेका आहे का जेको आहे सो कमु न पियो करायो वञे। सामारे शहर जी जेका टाउन कमेटी आहे जंहिंमें 1.25 करोड़ रुपया जेको आहे सो हर महीने ते अचे थो, उन में बि गुज़िरियल जेको आहे सो 6-7 सालनि में पंहिंजा नवाज़ी जे वर चढ़ियल रही आहे उहा टाउन कमेटी जी जेका पैसो आहे उहो जेको आहे सो मनपसंदि ठेकेदारनि में मनपसंदि माण्हुनि में विरायो वञे थो। सामारे शहर जी जेका ॿी सूरत हाल आहे उन में सामारे शहर जो जेको शहरनि जे लाइ फिल्टर प्लांट आहे जेको गुज़िरियल जेको आहे सो मुशरफ दौर में तालके नाज़िम जे तरफ़ां जेको आहे सो को ठारायो वियो, उहो बि अञा ताईं हींअर बंदि आहे। शहरी साफ़ पाणी खां बि महरूम आहिनि। शहर में समाजी बुरायूं जेको आहे सो चोट चढ़ियल आहिनि। सामारे शहर में जेका सामारे शहर जी तालका हॉस्पिटल आहे ऐं सामारे शहर जी जेका तालका हॉस्पिटल आहे सामारे शहर में उन में तमामु घणो जेको आहे सहूलियतुनि जी उणूं था। रूरल हेल्थ सेंटर जी जेका आहे सा उहा हॉस्पिटल खे तालके जो दर्जो अञा न मिली सघियो आहे, उन जे करे उन में बि तमामु घणा मसइला आहिनि। जी दातर उते जा सदाई आबादगार सरापा एहतजाज बणियल हूंदा आहिनि ऐं सामारे तालुके जे में हमेशह पाणी जी खोट रही आहे, मगर हिन वक़्तु आबादगारनि जा कहिड़ा उते जा आबादगारनि जा हींअर मसइला आहिनि? जी नज़ीरस, आबादगारनि जा जेके सामारो जेको आहे सो उमरकोट ज़िले जो हिकिड़ो ज़रखेज़ इलाइक़े तौरु जेको आहे सो लिखियो वञे थो। आबादगारनि जा हिते तमामु घणा मसइला आहिनि। हिते हिन जे सामारे जे पासे में मिठड़ाऊ कैनाल वहे थो जेको मेन सब डिवीज़न हिते सामारो जेको आहे मिठड़ाऊ जी मेन सब डिवीज़न आहे। हितां खां नवकोट ऐं कुनरी खे बि जेको आहे सो पाणी सप्लाई थिए थो, पर हिते हमेशह असांजे जेको आहे सो उन में कामोर की लापरवाही जे करे शाखुनि मां हमेशह वाराबंदी रहे थी। हिन टाइम ते बि जेको आहे सो पाणी जे वाफ़र मिक़दार में आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते सेमनालनि में बि पाणी हले पियो, तंहिं बावजूदि बि सामारे में हिन टाइम ते बि शाखुनि में वाराबंदी आहे। हफ़्तो खां वधीक शाखूं जेको आहे सो बंदि रहनि थियूं। आबादगार जेको आहे सो ॾगाल जो शिकार थी विया आहिनि ऐं उन्हनि जी केर बि ॿुधण वारो कोन्हे को। जी दातर अमन अमान जी सूरत हाल बाबति ॿुधाइजो भला, अमन अमान जी सूरत हाल कहिड़ी आहे ऐं उतां जी पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे? छा अमन अमान आहे? माण्हुनि जी जान माल जी हिफ़ाज़त थिए थी या न? सामारो तालके में अमन अमान जी सूरत हाल जेका आहे सा काफ़ी अरसे खां हिते जेको आहे सो सामारो तालको ॾोहनि ऐं चोरियुनि जे हवाले सां तमामु घणो जेको आहे सो हिते मशहूरु थी चुको हो। हिते जेको हितां खां जेको आहे सो माण्हू अॻुवा थिया, कुझु हींअर ठापुर कुझु टाइम ते आयल आहे, पर अञा ताईं बि जेको आहे सो जेको सामारो जुडो रोड आहे, सामारो जुडो रोड हिन टाइम ते बि जेको आहे सो नोगो एरिया तौरु जेको आहे सो मशहूरु आहे। हिन टाइम ते ॾींहं जो बि सामारो जुडो रोड ते का बि ट्रैफ़िक नथी वञी सघे। उते जेको आहे सो हींअर हिकिड़ो ॾुहारी माण्हुनि जा जेके आहिनि से ठिकाणा मौजूदु आहिनि जंहिं ख़िलाफ़ु अॼु ताईं अलाए छाजे करे कार्रवाई कोन वई आहे, उहा हिकिड़ो सम्झ खां बालातर आहे। जी दातर तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां दातर सेड़े जा कमेंट्स ॿुधा हूंदा, हुनजो इहो चवणो हो त उते अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, उते हेल्थ जूं सहूलियतूं कोन्हनि ऐं जेकॾहिं TMA में हुन में किरोड़ रुपयनि जी करप्शन थिए थी, शहर सॼो इंक्रोचमेंट जे वर चढ़ियो पिया। मगर तव्हांखे ॿुधायूं अमन अमान जी सूरत हाल सॼी सिंध जी जेकॾहिं उमरकोट में बि तमामु ख़राबु आहे, त हिते हुकूमत पारां जॾहिं IG सिंध पारां ऐलान कयो वियो त पुलिस जूं पघारूं जेके पंजाब जी पुलिस बराबरि थींदियूं, मगर ख़बर न आहे छाजे करे पंजाब जी पुलिस जे बराबरि पघार जा ऐलान थिया, हुननि खे या त उहे पघारूं मिलियूं कोन
उन्हनि पुलिस वारनि खे अॼु ताईं पघारूं कोन मिलियूं, सिर्फ़ु ऐलान त थिया। मगर साॻी सूरत हाल आहे, चाहे उन्हनि खे पंजाब जे बराबरि पघारूं मिलनि, तॾहिं बि अमन अमान जी सूरत हाल उते ख़राबु आहे। पुलिस जेको आहे मंशात जे अॾनि तां मंथली वठे थी, गुटका हलनि था, मैनपुरियूं हलनि थियूं, या शराब जूं भठियूं सरेआम हलनि थियूं। मगर पुलिस जो उहो ई किरदारु आहे। जेकॾहिं हिते को DIG हूंदो आहे त असां कॾहिं कोन ॾिठो हितां जो DIG या हितां जे मीरपुर ख़ास डिवीज़न जी इंतिज़ामिया कॾहिं हिन शराब जी भठियुनि ते छापा आया हुजनि। जॾहिं उमरकोट में बि इहे शराब जूं भठियूं आहिनि, मीरपुर ख़ास जे कोट गुलाम जे इलाइक़नि में इहे शराब जूं भठियूं हलनि थियूं, असांजे रिपोर्टरनि पारां ॿुधायो वियो। ऐं मीरपुर ख़ास जे ॿियनि इलाइक़नि में सांगड़ जी बि साॻी सूरत हाल, मंशा सरेआम हले थी। मगर पुलिस जो किरदारु जेको अञा ताईं साॻियो आहे, उहो ई पुलिस जेका भत्ता उगाड़े थी, पुलिस मंथलियूं वठे थी, पुलिस मंशात हलाए थी, या हुननि जा स्पेशल में पुलिस एहलकार मुक़ररु थियल हूंदा आहिनि, उहे ई मंथलियूं वठंदा। ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त मीरपुर ख़ास डिवीज़न में हिकु इन्हनि ADRC ठाही आहे, त उते जे पुलिस जो किरदारु असां त सिर्फ़ु इहो ॾिठो वियो आहे। त असीं तव्हांखे नाज़रीन खे इहो बि ॿुधायूं था, ADRC वारा सिर्फ़ु मंथलियूं उगाड़ण में पूरा हूंदा आहिनि, या CI सेंटर जेके ठाहिया अथनि CI पुलिस जो, उहे पंहिंजे सिविल ड्रेसनि में माण्हुनि खे खणी था वञनि, प्राइवेट कमरनि में रखनि था, प्राइवेट कमरनि मां वठी उनखां पैसा वठंदा। ताज़ो मीरपुर ख़ास में CI पुलिस पारां जेके कुझु माण्हू गिरफ़्तार कया हुआ सांगड़ जा, जिन खे जेको आहे त मजिस्ट्रेट पारां छापो हुननि खे आज़ादु कयो वियो। साॻियनि माण्हुनि खे वरी ॿियनि तालुकनि मां, सिंजोरे मां वरी उन्हनि खे गिरफ़्तार कयो। मगर तव्हांखे ॿुधायूं, हिन पुलिस जो सिर्फ़ु इहे जेके ॿिया खाता ठहिया आहिनि, सिर्फ़ु जेके थाणनि ते पुलिस एहलकार वेठा आहिनि, असांखे उन्हनि जो कुझु कमु ॾिसण में अचे थो। बाक़ी जेके ADRC जो कमु असांखे बिल्कुलु कोन पियो ॾिसिजे, CI पुलिस जो असांखे कमु बिल्कुलु कोन पियो ॾिसिजे। साॻी सूरत हाल आहे सांगड़ में आहे, साॻी सूरत हाल मीरपुर ख़ास में आहे, साॻी सूरत हाल आहे जेका आहे उमरकोट ज़िले जे अंदरि आहे। मगर ख़बर न आहे अमन केरु कराईंदो। पुलिस जा वॾा पघारनि जा ऐलान थिया, वॾा प्रोग्राम थिया, IG सिंध पारां हिते DIGनि खे हिदायतूं जारी कयूं, प्रोग्राम थिया, मगर हुते को बि माना हिते हुननि खे लाभ न मिली। साॻिया मंशात सरेआम हले थी, मगर पुलिस को बि तहरीक नथी वठे। उन हवाले सां हाणे असीं तव्हांखे ॿुधाए, सामारे खां पोइ असांजो जेको शादी पली हे जो रिपोर्टर आहे उमर शहर, उहो असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे। असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त उन सां ॻाल्हि ॿोल करियो त हुनजो छा चवणु आहे। शादी पली त असां तव्हांखे ॿुधायूं, शादी पली सां गॾु इहो तालुके पिथोरे में अचे थो। हिते असांजे सॼी सिंध खां जेका गिरोड़ शरीफ़ जी दरगाह आहे, गिरोड़ी साईं जी दरगाह आहे, उते माण्हू सॼी सिंध में साए सूमर में वेंदा आहिनि। उन खां अलावा पिथोरो पीर जेको आहे उते बि माण्हू खोड़ सारा ईंदा आहिनि। मगर हितां जा जेकॾहिं माण्हू वेंदा आहिनि सॼी सिंध खां, जेकॾहिं शादी पली खां पिथोरे ॾे वेंदा आहिनि त फुरिजी लुटिजी वेंदा आहिनि। मगर उते जी साॻी सूरत हाल आहे। उन हवाले सां असां उमर शहर सां ॻाल्हि ॿोल करियूं था, हुनजो छा चवणु आहे। उमर, शादी पली में कहिड़ा मसइला आहिनि, उन्हनि जे हल लाइ चूंडियल नुमाइंदनि जो कहिड़ो किरदारु आहे? जी नज़ीर, पूरी सिंध जी शादी पली शहर जी बि हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे। महाबोड में खां पोइ जेके हिते रोड रस्ता हुआ उहे मुकमल तौरु तबाह थी विया आहिनि। हेतिरो टाइम गुज़रण बावजूदि हितां को बि हिते तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। ऐं हितां जा जेके मेन रोड आहिनि, शादी पली खां गिरोड़ शरीफ़ ताईं या तालुके पिथोरे जी पूरी खणी ॻाल्हि कजे त हितां जा तक़रीबन टोटली रोड तबाह थिया पिया आहिनि। पर अॼु ॾींहुं सूधो कंहिं बि इन शइ ते ध्यानु न ॾिनो आहे। जॾहिं त हितां खां वेंदड़ रोड गिरोड़ शरीफ़, पिथोरो, खाई, बचाबंद, उमरकोट, इहे तक़रीबन रोड रस्ता तबाह थी विया आहिनि हलिया। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त चूंडियल नुमाइंदनि खां वठी तोड़े सरकारी वॾे कामोरे कंहिं बि हिन शइ ते ध्यानु न ॾिनो आहे। गिरोड़ शरीफ़ लाइ ईंदड़ ज़ाइरीन जेके पूरी सिंध मां हिते ईंदा आहिनि, मेन रस्तो शादी पली जो आहे, हितां खां गुज़र थींदो आहे त हिन रोड रस्तनि जी हालत अहिड़ी लॻी पई आहे जो संदन गाॾियूं या त रस्तनि ते ख़राबु हूंदियूं आहिनि, या उन्हनि जा टायर पंचर हूंदा आहिनि, या खॾनि में किथे एक्सीडेंट वग़ैरह कई हादसा थींदा रहंदा आहिनि। पर इन शइ ते कंहिं बि अॼु ॾींहुं ताणी ध्यानु न ॾिनो आहे। चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि कजे त चूंडियल नुमाइंदा वोट वठी त वञनि था, बाक़ी उन खां पोइ हिन शहर जी कंहिं बि सार न लधी। जी नज़ीर। उमर, अमन अमान जी सूरत हाल कहिड़ी आहे? पुलिस जो उते भला कहिड़ो किरदारु आहे? अमन अमान जी सूरत हाल खे ॾिसिजे त हिते अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। सिज लथे खां पोइ जेके ॿाराणियुनि ॾे लिंक रोड वञनि था उहे माण्हू घरनि ताणी महदूद आहिनि। ऐं जेको आहे सो चोरी फुर वग़ैरह जूं वारदातूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं थियूं वञनि। पुलिस जो किरदारु हिन में को ख़ातिर ख़्वाह किरदारु नथो नज़र अचे। पुलिस जीअं हिते शादी पली में ॾिसिजे त वॾी ॻाल्हि इहा आहे त हिते मंशात खां करे तक़रीबन समाजी बुराइनि जो हिकिड़ो शादी पली शहर गढ़ बणिजी चुको आहे। पुलिस हिन में खे रोकण बजाए हिते पंहिंजूं
मंथलियूं मुक़ररु करे छॾियूं आहिनि ऐं इन मंशाद फिरोशन जा जेके माण्हू आहिनि उहे सरेआम मंशाद विकिणी रहिया आहिनि ऐं ॾोहारी माण्हू जेके ॾोहारी एक्टिविटी कंदड़ आहिनि ॾोहारी माण्हू सरेआम घुमी रहिया आहिनि पुलिस जो नालो नथी वठे मंशाद फिरोशन खां पुलिस जूं मंथलियूं मुक़ररु आहिनि पुलिस जी जेका कारकर्दगी शादी पली जी ॾिसिजे त उहा बिल्कुलु ई ज़ीरो आहे वेंदे पुलिस चेक पोस्टनि खां करे उते पुलिस चेक पोस्टनि ते एहलकार त मुक़ररु थियल आहिनि पर कंहिं बि गाॾीअ खे रोके चेक नथो कयो वञे इहा सूरत हाल आहे जो सिज लथे खां पोइ मोटरसाइकिल हुजे कार हुजे चाहे चोरी जो माल हुजे उहे सभु वारदातूं हिते थींदियूं रहनि थियूं पुलिस अॼु ॾींहुं ताणी कख भञी बीणो न कयो आहे जंहिं सबबु हितां जा जेके रहवासी आहिनि तमामु घणे जेको आहे सो ॾुखियानि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं उन्हनि जो बार बार इहो मुतालबो रहियो आहे मीडिया ते बि इहे ख़बरूं काफ़ी दफ़ा अची चुकियूं आहिनि त हिते जेको आहे सो को अहल ऑफिसर मुक़ररु करे ॾोहनि ऐं मंशाद ख़िलाफ़ु जेको आहे सो बिल्कुलु बिना फ़र्क़ जे कार्रवाई करे इन बुराईअ खे रोकियो वञे। जी नज़ीर। उमिरि इहो ॿुधाइजो सिहत जी उते कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि शादी पली सां गॾु जेको तालके पिथोरा जेको हेडक्वाटर शहर आहे उते जा माण्हुनि लाइ सिहत जूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि उते जा माण्हू बीमारी वगे केॾांहुं वेंदा आहिनि? जी नज़ीर तालके पिथोरे में त तालका अस्पताल आहे पर काफ़ी दफ़ा असां वटि माण्हुनि एहतजाज कयो आहे उते का उन्हनि खे सहूलियत नथी ॾिनी वञे न उते के दवाऊं आहिनि हा अलबत्ता जेके बाअसर माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे सो दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं बाक़ी जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे का बि जेको आहे सो सहूलियत नथी ॾिनी वञे शादी पली में बि बेसिक हेल्थ सेंटर आहे उते जेको आहे सो डॉक्टर बिल्कुलु ईंदो आहे पर उते दवाउनि जी खोट हूंदी आहे ऐं डॉक्टर जी संधी बि जेको आहे सो हिकिड़ी प्राइवेट क्लिनिक आहे उहो सरकारी अस्पताल बजाए पंहिंजी जेको आहे सो प्राइवेट क्लिनिक ते वधीक ध्यानु ॾियनि था ऐं इन हवाले सां काफ़ी जीअं त कुझु ॾींहं अॻु में हिते इहे एहतजाज थिया हुआ त नांग जो जीअं ॿाराड़ी जो इलाइक़ो आहे बरसातुनि में नांग निकिरनि था नांग जो जेको आहे सो वैक्सीन न आहे ऐं छिते कुते जी वैक्सीन न आहे इन लाइ काफ़ी मरतबा एहतजाज थी चुका आहिनि पर सिहत खाते पारां इन शइ जो को बि नोटिस न वरितो वियो आहे कुझु ॾींहं अॻु में शादी पली शहर जी जेका बेसिक हेल्थ सेंटर आहे उन ते पोनिस्टान गोरी बि अणलभ हुई उन बाद जेको आहे सो आला अमलदारनि सां राब्ता कया विया पर 3-4 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो उते इहे मेडिसन पहुती आहे एतिरनि ॾींहंनि ताणी जेको आहे सो हितां जा शहरी हितां जा ॻोठाणा हिकिड़ी गोरी रुपए जी गोरी पोनिस्टाल लाइ परेशान हुआ ऐं मजबूरन जेको आहे सो ओधर ते या कर्ज़ ते जेको आहे सो मेडिकल स्टोरनि तां दवाऊं ख़रीद कंदा हुआ हींअर बि उहा साॻी कंडीशन आहे शादी पली में जेको सिहत जा जेके सहूलियतूं आहिनि उहे अणपूरियूं आहिनि हिते डॉक्टर बि जेको आहे सो को मरीज़नि ते ध्यानु नथा ॾियनि हा जेको कुझु सोर्स वारो आहे ऐं जेको पुॼंदी वारो आहे उनजो इलाजु सुठे नमूने कयो वञे थो बाक़ी ग़रीब ऐं ॿाराड़ी वारा जेके मारू माण्हू आहिनि उन्हनि लाइ का बि सिहत जी सहूलियत न आहे। जी नज़ीर। उमिरि तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन ही उमर शहर ॿुधाए रहियो त शादी पली ऐं पिथोरे में सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त सिर्फ़ु उमरकोट शादी पली में सिहत जूं सहूलियतूं छा सॼे सिंध जी हालत इहा लॻी पई आहे मिरपुखास सिविल हॉस्पिटल जेका डिवीज़न जो हेडक्वाटर जी अस्पताल आहे मगर हिते करोड़ रुपयनि जी करप्शन थिए थी हिननि खे ग़रीब मिसकिन माण्हुनि खे दवाऊं कोन पियूं मिलनि सॼे थर खां माण्हू हिते ईंदा आहिनि उमरकोट खां ईंदा आहिनि मिठी खां ईंदा आहिनि इन खां अलावा ॿियनि इलाइक़नि खां बि हिते जेकॾहिं माण्हू ईंदा आहिनि हिते जेकॾहिं लखें रुपयनि जो जेको हिकु ज़कात फंड आहे उहो सिर्फ़ु जेको आहे मनपसंद माण्हू न वटि हूंदो आहे हिते कंहिं माण्हू खे दवा गोरी कोन मिलंदी आहे बहितर हेसि ताईं रातिनि जे टाइम ते जेके हिननि जा सिर्फ़ु कंपाउंडरनि जे वर चढ़ियल वार्ड जेकॾहिं हॉस्पिटल में वञे तो को डॉक्टर कोन मौजूदु हूंदो आहे सिर्फ़ु हिननि जो इहो चवणो हूंदो आहे असां ऑन कॉल घुराईंदा आहियूं जॾहिं तव्हांखे ॿुधायल आहे मिरपुखास सिविल हॉस्पिटल जेको डिवीज़न जो हेडक्वाटर शहर जी अस्पताल आहे उनजे भर में जेका आहे टोटल डॉक्टरनि जूं प्राइवेट क्लिनिकूं आहिनि डॉक्टर सभु प्राइवेट वेंदा ख़ासि तौर ते हिते तक़रीबन एमरजेंसी वार्ड में सिर्फ़ु हिकु डॉक्टर मौजूदु हूंदो आहे जॾहिं त उतां खां डॉक्टरनि खे खोड़ दफ़ा असां मालूम कयो त हुननि जो चवणो त ॿिनि डॉक्टरनि जी ड्यूटी हूंदी आहे मगर असां हिकु डॉक्टर खे ऑन कॉल रखंदा आहियूं केतिरा ई दफ़ा अहिड़ा वाक़िया थिया आहिनि हादसा थिया आहिनि बाहि में माण्हू सड़ी आया आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु उते का बि सहूलियत कोन्हे साॻी सूरत हाल आहे मिरपुखास ज़िले जी साॻी सूरत हाल उमरकोट जी साॻी सूरत हाल आहे सांगड़ जी मगर करोड़ रुपया फंड अचनि था ऐं डायरेक्टर बि हिते वेंदो आहे मिरपुखास हेडक्वाटर में डायरेक्टर वेंदो आहे मगर असां अॼु ताईं कोन ॾिठो डायरेक्टर जेको आहे सिहत वारो त अस्पतालनि जे अंदरि विज़िट कया हुजनि हिते अताई डॉक्टरनि जा त डेरा ॼमाया पिया आहिनि मीरवा गोरचाणी में आहे डिगड़ी में आहे झुॾो में आहे 10 मैल मोरी ते आहे
ॿाराड़ी जी हर इलाइक़नि जे अंदरि अताई डॉक्टर सफ़ा माण्हुनि खे अहिड़े मरीज़नि खे इंजेक्शनूं ग़लति हणंदा आहिनि, सफ़ा माण्हुनि जी हालत ख़राबु थींदी आहे। उन खां पोइ हिते सिविल हॉस्पिटल में ईंदा आहिनि या उमरकोट वेंदा आहिनि या किथे वेंदा आहिनि। मगर ही सिविल हॉस्पिटलूं जेके असांजे हुन सिहत खाते में सिर्फ़ु फंडनि लाइ आहिनि ऐं करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा ध्यानु कोन पिया ॾियनि ऐं हिते जी सिविल अस्पताल में गुज़िरियल 5 सालनि में असां ॾिठो मिरपोखास में को कमु कोन थियो, हींअर बि ॾिठोसीं को कमु कोन थियो आहे। जॾहिं हितां जे सिविल सर्जन खां पुछिजे थो हुनजो चवणु आहे त भले मुंहिंजी बदिली कराए छॾियो। साॻी सूरत हाल उमरकोट जी आहे, साॻी सूरत हाल ॿियनि ज़िलनि जी आहे, मगर छाजे करे हितां फंड अचनि था, को बि फंडनि ते ख़र्चु कोन पियो थिए। जेकॾहिं ख़र्चु थिए थो रुशवत ते वर चढ़नि। एतिरे ताईं तव्हांखे ॿुधाईंदा सुप्रीम कोर्ट जी पाबंदी बावजूदि जेके नंढनि ग्रेडनि जा ऑफिसर या मुलाज़िमनि स्टोरनि ते इंचार्ज कयल आहिनि, हिते जे जेकॾहिं स्टोरनि जी तव्हां हालत ॾिसंदो त ॿाहिरि माण्हुनि खे जानवरनि वारी करे सिर्फ़ु चंद गोरियूं ॾियनि था जेके मिटी में भरियल पियूं हूंदियूं आहिनि। जेके मेन स्टोर ते सदाईं गोरियूं दवाऊं मिलंदियूं हुयूं, हाणे गोरियूं दवाऊं बिल्कुलु हिननि बंदि करे छॾियूं। डायरेक्टर जी हिकु टीम आहे या उनजा ख़ासि माण्हू उन्हनि उहे सिर्फ़ु पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियनि था, बाक़ी कंहिंखे दवा या गोरी कोन पई मिले। सॼनि ज़िलनि जी इहा सूरत हाल आहे। इन खां पोइ नाज़रीन हाणे असीं वठूं था नंढी साई खां पोइ वरी असीं हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असां शादी पली खां पोइ हाणे वीडियो लिंक ते असां सां गॾु मौजूदु आहे कुंडरी जो जेको असांजो रिपोर्टर आहे काज़ी यूसुफ। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियो, हुनजो छा चवणु आहे। काज़ी कुंडरी तालुके में कहिड़ा मसइला आहिनि, कारोबार जे हवाले सां माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो कहिड़ो आहे? जी नज़ीर, कुंडरी तालुको जेको एशिया जी वॾी मिर्च मंडी जे हवाले सां पूरी दुनिया में सुञातो वञे थो, हिन वक़्तु मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार आहे। तक़रीबन बुनियादी जेके बि मसइला आहिनि, सिहत हुजे उन में ज़राअत जे हवाले सां, पाणी या रोड रस्ता ॿिया उन हवाले सां तमामु घणा कुंडरी शहर में, न सिर्फ़ु कुंडरी शहर बल्कि पूरे तालुके में मसइला आहिनि। कुंडरी तालुके जा तमामु मेन रोड जेके बि आहिनि, मिरपुरख़ास, उमरकोट, जुडो, नबीसर खां जेके मेन रोड लॻनि था उहे या लिंक रोड, गुज़िरियल जेको महाॿोॾि आई हुई उन ॿोॾि खां जेके आहिनि सो उहे रोड रस्ता उखड़ी विया आहिनि, तबाह थी विया आहिनि। उन खां पोइ न उहे रस्ता रोड ठहिया आहिनि, न ई उनजी मरम्मत जे हवाले सां कुझु कयो वियो आहे गवर्नमेंट जी तरफ़ां। ऐं उनखां अलावा जेके सिहत जा मसइला आहिनि त उहे बि तमामु घणा आहिनि। मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में डॉक्टरनि जी या ॿिए अमले जी तमामु वॾी खोट आहे। कुंडरी जेको तालुके इस्पताल आहे उन में टेक्निकल पोस्टूं ऐं उन सां गॾु डॉक्टरनि ऐं ॿिए स्टाफ जी खोट आहे। इन करे सरकारी हवाले सां जेके सिहत जा जेके मसइला आहिनि उन जे लाइ बि आवाम खे ॾाढी तकलीफ़ आहे। कुंडरी शहर में जेको टाउन कमेटी जी गफ़लत, नाअहली ऐं करप्शन जे करे जेको आहे सो शहरी बि सख़्तु अज़ाब में आहिनि। शहर में सफ़ाई सुथराई जो को बि इंतज़ाम कोन्हे। सफ़ाई सुथराई गॾु हद दख़लियूं जेको नाजाइज़ तजावुज़ात उन जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हली रहियो आहे, पर तंहिं हूंदे बि हद दख़लियुनि जो वॾो मसइलो आहे। बाअसर जेके माण्हू उन्हनि खे उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई नथी थिए ऐं जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जा छपरा होटलूं वग़ैरह केबिनूं वग़ैरह आहिनि उहे ॾाठियूं पियूं वञनि। हद दख़लियुनि जे करे जेको शहर जी ख़ूबसूरती आहे, जेको सूंहं आहे उहो बि ख़तमु थी वई आहे। शहर जा जेका मेन जेके नाला आहिनि, गलियूं आहिनि, उहे बि जेको गंदगी जे वर चढ़ियल आहिनि। ऐं शहर में सफ़ाई जो को बि इंतज़ाम कोन्हे। शहर जी आबादी चयो वञे थो, शहर जी आबादी जेको वधी वई आहे इन करे जेको सफ़ाई जो मसइलो थिए पियो, पर तंहिं हूंदे नयूं भर्तियूं कुझु थियूं आहिनि, स्टाफ बि आहे, पर को बि किथे सफ़ाई जो इंतज़ाम नज़र नथो अचे। जी न काज़ी इहो ॿुधाइजो नबीसर में सिंध जो सभ खां वॾो केटल फार्म आहे, भला उते जे माण्हुनि खे कहिड़ो उन मां फ़ाइदो आहे, उनजी केतिरी ज़मीन आहे, उते जे माण्हुनि खे को रोज़गार जो ज़रियो मिले थो या उहो करप्शन जे वर चढ़ियल आहे? कुंडरी तालुके में जेको आहे सभ खां वॾो थरी केटल फार्म बि आहे, जेको नबीसर रोड, कुंडरी तालुके जो शहर नबीसर रोड सां खां वेझो आहे। इहो फार्म 4,2500 एकड़ जी वॾी एराज़ी ते पखिड़ियल आहे, पर ते जेको 4,500 एकड़ ज़मीन ते इहो केटल फार्म पखिड़ियल आहे। पर इन केटल फार्म में बि जेके चौपाई माल खाते वारा अमलदार आहिनि या सिंध गवर्नमेंट आहिनि, उन्हनि जी नाअहली ऐं गफ़लत जे करे फार्म बि तबाह थी वियो आहे। फार्म में करप्शन बि तमामु घणी आहे। फार्म जे हवाले सां को बि जेको तजर्बियाती हवाले सां को बि अञा ताईं को बि नओं मनसूबो नाहे ठाहियो वियो। हीउ फार्म ॻरी थरी गऊं जी जेको नसल आहे उन ते मुख़्तलिफ़ तजर्बा करण लाइ ठाहियो वियो हो, पर अफ़सोस सां चवणो पए थो त अॼु ताईं हिकिड़ो बि को अहिड़ो तजुर्बो नाहे कयो वियो त जंहिंसां फार्म जेको हासिलात थी सघे को उन हवाले सां। ऐं जेको माल हुयो जेको हींअर बि आयो, बकरियूं आहिनि सरकारी या गऊं आहिनि या घोड़ा आहिनि, ढगा आहिनि, उन्हनि जी वाध वेज जे बजाए
हर साल उहे घटंदा था वञनि, पोइ ॼाणायो वञे थो त उहे मरी पिया वञनि या मरी वञनि था या मुख़्तलिफ़ हवाले सां मुख़्तलिफ़ जेको सो शयूं ॿुधायूं वञनि थियूं, पर फार्म के तरक़ी जे बजाए पोइते बि वञी रहियो आहे। जी नज़ीर। काज़ी तइलीम जे हवाले सां ॿुधाइजो त स्कूलनि जी कहिड़ी सूरत हाल आहे, उते जेको ताज़ो जेको आसूं कोलण वॾी स्कूल ठाही, उते नियाणियुनि खे तइलीम हासिलु कराई, पर हुन सां कहिड़ा मसइला आहिनि, विच में मीडिया ते बि आयो आहे ऐं तव्हां पाण रिपोर्टिंग कई आहे त आसूं कोलण खे सभई वॾियूं NGOs आहियूं, एजुकेशन फाउंडेशन वारा आया हुआ, उन खां अलावा सूबाई वज़ीर तइलीम आयो हुओ, उतां जा MP MNA आया हुआ। हाणे तइलीम जे हवाले सां ॿुधाइजो, पर उन सां के मसइला हल थिया न, या उनखे स्कूल मिली आहे, या उते तालुके जी तइलीम जी सूरत हाल कहिड़ी आहे? तालीम जे हवाले सां पूरे सिंध वांगुरु कुनरी तालुके में बि मसइला आहिनि। हींअर कुझु अरसे में बॉइज़ जेको तालीम प्राइमरी स्कूल्स आहिनि उन हवाले सां कुझु बहितरी ॾिसण में आई आहे, पर तंहिं हूंदे बि काफ़ी स्कूल जेके बंदि पिया आहिनि। घोसड़ो मास्तर जो मसइलो आहे, काफ़ी मास्तर जेके आहिनि सो उहे घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि, उन्हनि खे बासरनि जी सिफ़ारिश आहे, इन करे उहे तालीम ॾांहुं ध्यानु था ॾियनि। तालीम जे हवाले सां जेको नियाणियुनि जो स्कूल आहिनि प्राइमरी या मिडल, उहे स्कूल काफ़ी हिते बंदि पिया आहिनि। उन्हनि उहे बंदि आहिनि, उन वॾेरनि जा जेको उन जूं बिल्डिंगूं आहिनि उहे गोदाम ठहिया पिया आहिनि, उताकूं ठहियूं पियूं आहिनि, उन को ध्यानु कोन्हे। उन सां गॾु इहो ॿुधाईंदो हलां त कुनरी सां तालुक़ु रखंदड़ आसूं कोलण जेको हिते तालीम लाइ तमामु घणी जाखोड़ करे रही आहे, इन करे हुनखे सिंध जे मलाला बि सॾियो वञे पियो। आसूं कोलण खे इहो एज़ाज़ आहे त हुन सिंध लेवल ते नंबर के हाणे मुल्की लेवल ते मुतारिफ़ थी वई आहे। हुन पंहिंजी स्टार्टिंग तालीम पंहिंजी मुकमल करण खां पोइ ग़रीब ॿारनि खे पंहिंजे ख़र्च ते पंहिंजी असां हुन जेको सो हिकिड़ी झोंपड़ी नुमा स्कूल में ॿारनि खे पढ़ायो। उन खां पोइ उनखे असां मीडिया ते हाईलाइट कयोसीं। मीडिया ते हाईलाइट करण खां पोइ उते तालीम जो वज़ीर आहे निसार अहमद खोड़ो आहे, उतां जो मुक़ामी MNA आहे नवाब यूसुफ टालपुर, MP आहे नवाब तैमूर टालपुर, सूबाई वज़ीर आहे अली मर्दान शाह समेत जेके मुख़्तलिफ़ चूंडियल नुमाइंदा ऑफिसर उते पहुता ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ ऐलान कया बिल्डिंग जा, उनजे आसूं कोलण जे जेको ॻोठ लाइ पाणी जा तला रोड वग़ैरह लाइ। पर अफ़सोस सां चवणो पए थो त उन्हनि ऐलान ते अञा ताईं को अमल नाहे थियो। 3 महीना थी विया आहिनि, मुख़्तलिफ़ वज़ीरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि उते इहे ऐलान कया आहिनि, पर अञा ताईं जेके बिल्डिंग जो कमु शुरू थियो हो आसूं कोलण जे स्कूल जो, उहे वधि में बंदि पियो आहे। ऐं ॿियो जेको सिंध एजुकेशन फाउंडेशन तरफ़ां ऐलान कयो विया हुआ त हिननि खे ॿारनि खे जेको आहे सो फ़ी ॿार जे हिसाब सां कुझु मुआवज़ो ॾिनो वेंदो, उन मुआवज़े तहत उते टीचर रखंदा ऐं ॿिया जेके पंहिंजा अख़राजात पूरा कंदा। उहो बि हिकिड़ो महीनो उन्हनि खे फंड मिलियो, उन खां पोइ 3 महीननि खां फंड बंदि पिया आहिनि। को बि अञा ताईं ऐलान न उन्हनि जो रोड ठहियो आहे उन ॻोठ जो। आसूं कोलण जो चवणु आहे त हाणे बरसातूं थियनि थियूं त असांजे स्कूल में ॿारनि जो अचणु वञण जो ॾाढो मसइलो थींदो। उते हिन वक़्तु मुख़्तलिफ़ ॻोठनि जा 336 ॿार तालीम हासिलु करे रहिया आहिनि, जंहिंमें छोकिरा बि आहिनि छोकिरियूं बि आहिनि। इहो तमामु वॾो फिगर आहे त हिकिड़ी आसूं कोलण जेको टंग खां माज़ूर बि आहे, ग़रीब हारी ख़ानदान सां तालुक़ु थी रखे ऐं उन जेको तालीम लाइ एॾो वॾी जाखोड़ कई आहे, हुनखे इन हवाले सां सिंध असेंबली में घुराए हुनखे सिंध जे चूंडियल नुमाइंदनि हुननि खे एज़ाज़ ॾिनो ऐं हुनखे जेको आहे सो मुख़्तलिफ़ ऐलान कया, पर अफ़सोस हुननि ऐलान अमल नाहे थियो। जी नज़ीर। काज़ी उते जे आबादगारनि जा भला कहिड़ा मसइला आहिनि, चूंडियल नुमाइंदनि जो कहिड़ो किरदारु आहे? असांखे इहा बि ख़बर आहे त नवाब यूसुफ टालपुर जेको उतां जो MNA आहे ऐं असेंबली में चाहे असेंबली खां ॿाहिरि आबादगारनि जे मसइलनि लाइ खोड़ सारी जाखोड़ बि कंदो आहे ऐं आबादगारनि जा चाहे कमनि जा इशू हुजनि चाहे पाणी जा मसइला हुजनि, उन ते खोड़ सारे जाखोड़ हमेशह कंदो रहंदो आहे। पर हाणे तव्हांखे ॿुधायो भला उते जे आबादगारनि जा मसइला आहिनि या न? अॼु त कुनरी तालुको मईशत जे हवाले सां ज़रात ते सॼो दारोमदार आहे। एशिया जी वॾी मिर्च मंडी जो ॿुधाईंदो तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, हिते एशिया जी वॾी मिर्च मंडी आहे। पर अफ़सोस चवणो थो त चवणो थो पए हिते ज़रात जा बि काफ़ी मसइला आहिनि। हीअ कुनरी जो तालुको जेको आहे सो पाणी जे हवाले सां सिंध जे बैराज जी जेको आख़िरी टेल जो इलाइक़ो आहे, पर तंहिं इन करे पाणी जो वॾो मसइलो रहे थो। पाणी जो तमामु सख़्तु खोट रहे थी, इन करे फसलनि जी न उहो उपत मिली सघे थी, न ई ज़मीनदारनि खे वॾा मसइला थियनि था। हींअर जेको भाण आहे या ॿिया ज़रई मशीनरी जा ख़र्च बि वधी विया आहिनि, पर अञा ताईं जेको आहे सो पाणी जे मसइलनि पाणी जा खोट जा मसइला हुजण जे करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। इन सॼी सूरत हाल में हितां जे चूंडियल नुमाइंदो जेको पीपल्स पार्टी जो MNA नवाब यूसुफ टालपुर ऐं MP आहे नवाब तैमूर टालपुर, उन पाणी जी खोट ऐं आबादगारनि जे मसइलनि ऐं ॿियनि अवामी मसइलनि जे हवाले सां बि काफ़ी उन्हनि जाखोड़ कई आहे, अञा बि करे रहिया आहिनि। हींअर बि नवाब यूसुफ टालपुर सिंध गवर्नमेंट सां तालुक़ु रखंदड़ सिंध
पीपल्स पार्टी जो MNA हुजण जे बावजूदि कमान जे मसइले ते बि सिंध गवर्नमेंट खे अटकियो पियो आहे ऐं कमान जे मसइले ते एहतिजाज करे रहियो आहे। हिते जे इलाइक़े में पाणी जे खोट जे हवाले सां न सिर्फ़ु क़ौमी असेंबली में बल्कि मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते एहतिजाज कयो आहे। इन्हनि एहतिजाज ऐं दावनि खां पोइ यकीनन कुझु फ़ाइदो मिले थो, पर उहो फ़ाइदो मुस्तक़िल नथो हुजे। इन करे एशिया जी वॾी मिर्च मंडी वारे हिन इलाइक़े में न सिर्फ़ु मिर्चनि जो फसल बल्कि ॿिया कपाह, कणक, सूरजमुखी जेके फसल आहिनि उन्हनि खे बि कपारे धकु रसी रहियो आहे। इन करे ज़रात जेको पोइते वञी रही आहे ऐं मुआशी हवाले सां कुनरी तालुके लाइ वॾा मसइला पैदा थी रहिया आहिनि। जी नाज़रीन, काज़ी तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां काज़ी यूसुफ जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुनजो चवणु हो त जेको कुनरी में एशिया जी वॾे में वॾी मंडी मिर्च मंडी लॻंदी आहे, उन खां अलावा हुते आबादगारनि जा मसइला पैदा थियनि था, हुते पाणी जी खोट रहे थी, ॿिया मसइला पैदा थियनि था। जॾहिं आउं तव्हांखे ॿुधायां त उमरकोट ब्यूरो टाइम में अॼु असांखे सभु रिपोर्टर जेके वीडियो लिंक ते मौजूदु आहे, सभिनी जी इहा ॻाल्हि साॻी हुई त इनक्रोचमेंट शहर सॼा इनक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहिनि, बदअमनी आहे। उन खां अलावा हेल्थ जूं सहूलियतूं न आहिनि, तइलीम जूं सहूलियतूं न आहिनि। वेंदे एसि ताईं त सिंध हुकूमत जूं वॾियूं दावा हुयूं, सिंध हुकूमत जा वज़ीर विया, MPA विया, MNA विया, सेनेटर विया आंसू खोलण ॾे, मगर अॼु आंसू खोलण साॻी जेका आहे उहा बि एहतिजाज पई करे त मुंहिंजी स्कूल अध में रहिजी वई आहे ऐं जेके हितां जा जेके बि असां सां वॾा वॾा वाइदा करे विया आहिनि, उतां ई वाइदो जेके उन्हनि न निभाया आहिनि, जंहिंजे करे उतां जा जेके टीचर मूं रखिया उन्हनि खे पघार ॾियण लाइ बि मोट को पैसो वग़ैरह कोन्हे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते हिननि जा मसइला हल कया वञनि। जेके उमरकोट ज़िलो पुठिते पियल आहे या बदअमनी जे वर चढ़ियल आहे या सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि या तइलीम जूं सहूलियतूं कोन्हनि, उन्हनि ते जेका आहे उन्हनि ते कार्रवाई कई वञे या जेके नाअहली कंदड़ आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। नाज़रीन, वरी ईंदड़ हफ़्ते तव्हां सां ईंदड़ हफ़्ते वरी असीं तव्हां सां गॾु हूंदासीं। पंहिंजे मेज़मान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। महिरबानी।